वेलकम बैक नाज़रीन। खैरपुर में जियाला महंगाई ऐं गैस जे बहरान खिलाफ रोडन ते निकिरी आया। तफ़सील पेश है अली अकबर गोपांग जी रिपोर्ट। जी बिल्कुल, मुल्क में वधंदड़ महंगाई ऐं गैस ऐं बिजली जी लोड शेडिंग खिलाफ पीपल्स पार्टी खैरपुर तरफां एहतजाजी रैली कढी वई है। एहतजाजी रैली जेका आहे उहा जिला एहतजाजी रैली कढी वई है। एहतजाजी रैली जेका आहे उहा जिलानी हाउस खां थींदी, प्रेस क्लब अची पहुती आहे। अचो त अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु हूंदो। इमरान जी हुकूमत में पूरो पाकिस्तान तबाह ऐं बर्बाद थी चुको आहे। हिन ॻाल्हि कई नए पाकिस्तान जी, हिन पुराणे पाकिस्तान जा बि कम लाहे छॾिया। तव्हां ॾिसो त हिन वक़्तु डॉलर किथे पहुतो आहे, पेट्रोल किथे पहुतो आहे तव्हांजो। जॾहिं हिन हुकूमत हिन इक़्तिदार में आयो त डॉलर 108 रुपया हो, हाणे डॉलर 179 रुपये ते वञी पहुतो आहे, 178 ते पहुतो आहे। पेट्रोल ॾिसो किथे पुगी आहे, खंड किथे पुगी आहे। ॾिसो तव्हां इवन हर शइ ॾिसो, खाधे पीते जी अशिया ॾिसो किथे पुगी आहे। ऐं उन सां गॾो गॾु तव्हां ॾिसो, हिन चयो त मां माण्हुनि खे नौकरियूं रोज़गार ॾींदमि, पर हिन जे हुकूमत में अचण सां जेको माण्हुनि खे रोज़गार त मिलियो, पर हज़ारे घर जेको आहे न चुल्हा माण्हुनि जा बंदि थी विया। ॾिसो तव्हां गैस जूं सनअतूं ॾिसो, हिन जे अचण सां सनअतुनि खे गैस कोन थो मिले, फैक्ट्रियूं बंदि थी वियूं आहिनि। सुबुह सां पंजाब में ॾिसो, सरहद में ॾिसो, सिंध में ॾिसो, बलोचिस्तान में ॾिसो, माण्हुनि खे गैस खाइण जे लाइ मुयसरु न आहे। माण्हू जेको आहे सो उतां जा बच्चा ॿार जेको आहे बग़ैर नाश्तनि जे स्कूल था वञनि पिया। ऐं मूंखे ॿुधायो त कहिड़ी शइ हिन जेको आहे पाकिस्तान अवाम जे मुफ़ाद में कई आहे। हिन पाकिस्तान जो माना बेड़ो ग़रक़ करे छॾियो आहे। असां सभु असां हिन हर दफ़े एहतजाज करे इहो हमेशह क्रेडिट पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾे थो वञे पियो, बिलावल भुट्टो ज़रदारी ॾे थो वञे थो पियो, ऐं असांजे खैरपुर ज़िले जे अॻवाननि ॾे थो वञे थी, नफ़ीसा शाह ॾे थो वञे, जे हमेशह जेको आहे इन एहतजाज रिकॉर्ड कराया आहिनि महांगाई जे ख़िलाफ़। ऐं इंशाअल्लाह ताला हे जेको आहे 2022 असांजी इलेक्शननि जो साल थींदो, ऐं हिन इमरान जादी खे असां इंशाअल्लाह घर बेड़ो कंदासीं। बस हिकिड़ो ई तरीक़ो आहे, बस अवाम हाणे चाहे तो असांखे सुकून मिले, रिलीफ मिले। अवाम जीअण थो चाहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी उहा जमहूरी पार्टी आहे जे अवाम खे जीअण लाइ प्लेटफॉर्म प्रोवाइड कयो हमेशह त अवाम जीए। असांजी जमहूरी पार्टी जो मिशन ई सिर्फ़ु अवाम आहे। जॾहिं उनखे असांजी अवाम खे पार्टी खे ॾिए थी रोटी कपिड़ा मकान, त इमरान नियाज़ी जी गवर्नमेंट अवाम लाइ दुश्वारियूं क्रिएट थी करे। अवाम लाइ जीअण जंजाल थी वियो आहे। सुई गैस कोन्हे का, पेट्रोल कोन्हे को, बिजली कोन्हे का। ॾिसो था त खाधे पीते जी शयूं माना एॾे हाई रेट वधी विया आहिनि जो ग़रीब खां ग़रीब तर इंसान कोन परचेज करे सघंदो। इंसान खे जीअण जे लाइ हाणे हिकिड़ी सहूलियत असांजे लाइ आहे त अवाम हिन हुकूमत मां बेज़ार थी चुको आहे, ऐं हीअ हुकूमत हाणे घर वञे। इमरान नियाज़ी असां सभिनी अवाम जो हिकु ई नारो आहे, गो नियाज़ी गो। जी बिल्कुलु, तव्हां अॻवाननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। उन्हनि जो चवणु इहो त नियाज़ी हुकूमत जेका आहे उहा मुकमल तौर नाकाम थी चुकी आहे, ऐं असां इन हुकूमत खे घर बेड़ो करे पोइ जेको आहे सुकून जो साह खणंदासीं। कैमरामैन आफ्ताब अली सां गॾु अली अकबर, धरती टी।